जय झूलेलाल। मां इन चैनल ते सिंधी नाटक ॾिसणु पसंदि कंदुमि जेके असांजा सिंधी अॼु नथा ॾिसनि, उन्हनि नई पीढ़ीअ खे ख़बर पए त सिंधी नाटक छा आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जीअं त मां पंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि खे चवणु चाहींदुमि त जेके असांजा सिंधी नुस्ख़ा आहिनि, घरू इलाज, घरू खाधे पीते जी शयूं, उनजो रेडियो ते प्रसारण थिए। जय झूलेलाल। जीअं त ॿुधण में आयो आहे त सिंधी रेडियो चैनल चालू थी रहियो आहे, ॾाढी तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं इहो हमेशह लाइ चालू रहणु खपे। असां सभिनी सिंधियुनि जे लाइ इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जेको असां सिंधी चैनल लॉन्च थो थिए उन में असां ॿुधणु चाहींदासीं सिंधी सॉन्ग्स, सिंधी नाटक, सिंधी कमेंट्री क्रिकेट जी, ऐं बाक़ी सिंधी चैनल जल्दी लॉन्च कजे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ये सिंधी भाउर मज़े में ठाहियो भाई। हिकिड़ी निमाणी वेनती हुई, मराठी चैनल आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, असांखे इंडिया मराठी सां ॾिसंदा आहियूं। गुजराती चैनल आहे, इंग्लिश चैनल आहिनि, हिंदी चैनल आहिनि, असांजो सिंधी जो चैनल हुअणु घुरिजे न। वाह, सिंधी चैनल लॻायो, असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। सिंधीअ में कॉमेंट्री बि हुअणु घुरिजे। क्रिकेट जी IPL चालू थियण वारी आहे, IPL जी सिंधीअ में कॉमेंट्री बि हुअणु घुरिजे। कॉमेंट्री ॿुधणु पसंदि ईंदा आहिनि। भगवंती नावाणी, राम पंजवाणी साहिब जा, मास्टर चंद्र जा गाना ॿुधणु पसंदि ईंदा आहिनि, कलाम पसंदि ईंदा आहिनि। बाबा सिंधी चैनल शुरू कयो, असांजी ॾाढी इहा डिमांड आहे, निमाणी वेनती आहे। जय झूलेलाल। बेड़ा ई पार। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हरे फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए, साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ीअ जा सिंधी जुआन तरक्की कन, पंहिंजी कौम ऐं देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियनि, सिंधू घाटीअ जा वारिस बेदार थियनि। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे, हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए, अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम हले फूले। अमर रहे, अमर रहे सिंधी भाषा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे विकास परिषद, अमर रहे।